अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। आज़म सुरीलो जी ख़बर शामिल कंदासीं। महांगाईअ जो जिन बेकाबू थी वियो, ग़रीब पोरियतनि जी ख़रीद क़ुवत ख़त्म थी वई। मलीर ज़िले जी ज़किरिया ॻोठ टूल प्लाज़ा में महांगाई सबबि ग़रीब ॾियारीदार मज़दूरनि जे घरनि में बुख बदहाली पैदा थी वई आहे। नाजाइज़ मुनाफ़िख़ोरनि ऐं माफ़िया लठ मार जी बाज़ार गरम करे छॾी आहे। अटो बि ग़रीब जी पहुच खां परे थी वियो आहे। सब्ज़ी, मुर्गी, गोश्त ऐं ॿियूं रोज़मर्रा जे खाधे पीते जूं शयूं ऐं ग़रीब ऐं पोरियत जी पहुच खां दूर थी वियूं आहिनि। महांगाई सबबि ग़रीब अवाम ॾियारीदार मज़दूर जे घरनि में बुख बदहाली थी वई आहे। वापारिनि पंहिंजा गोदा भरे रहिया आहिनि, ग़रीब खे फुरे रहिया आहिनि। माण्हू हथनि में पैसा खणी अटो ॻोल्हे रहिया आहिनि। महांगाई सबबि ग़रीब रोज़ानो ॾियारी कमाईंदड़ मज़दूरनि जे घरनि में बुख ऐं बदहाली पैदा थी वई आहे। मार्केट मां अटो गाइबु थी वियो आहे। आम माण्हूअ जी क़ुवत ख़रीद ख़त्म थी वई आहे। अवाम जो चवणु आहे त ज़िले इंतिज़ामिया फ़ौरी महांगाईअ ते ज़ाब्तो आणे ग़रीब खे रिलीफ मुहैया कनि ऐं नाजाइज़ मुनाफ़िख़ोरनि माफ़िया ख़िलाफ़ सख़्तु कार्रवाई कनि।